ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 29/3/2022। अॼु मुरली में गीत आहे ये वक़्त वञे थो। ओम शांति। इहो कंहिं चई, बाप चई ॿारनि खे, ये बेहद जी ॻाल्हि आहे। मनुष्य जॾहिं ॿुढो थींदो आहे त सम्झंदा आहिनि हाणे ॾाढी वई, बाक़ी थोरो समय आहे, कुझु सुठो कमु करे छॾियो। हिन करे वानप्रस्थ अवस्था में सत्संग में वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि गृहस्थ में त ॾाढो कुझु कयो, सभु कुझु सुठो कमु, हाणे कुझु सुठो कमु बि करो। भई गृहस्थी में त ॾाढो कुझु कयो, बुरो बि कयो, सुठो बि कयो, हाणे असां कुझु सुठो कमु था करूं गृहस्थी जे अलावा। वानप्रस्थ माना ई विकारनि खे छॾणु। घर बार सां, बाबा चवंदा आहिनि, घर बार सां संबंध छॾे ॾियणु। हिन करे उनखे सत्संग चइबो आहे। सत्संग में त अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, बाक़ी थोरो समय आहे। जन जन्मांतर जे पापनि जो बोझ जो सिर ते आहे, हाणे उहो बाप जी याद में ख़तमु करिणो आहे। हाणे ई बाप खां वरसो वठिणो आहे न। उहो माण्हू त साधु संत जो कंदा आहिनि, परंतु कोई लक्ष्य न मिलंदो अथनि त योग रखनि। भई अगरि असां हिते त बाबा असांखे ॿुधाईंदा न, मूंखे यादि करण सां पापनि सां मुक्त थींदा, वरसो मिलंदो सतयुग में। सतयुग जो जेका दुनिया में साधु संतनि जो संग कंदा आहिनि, सत्संग में न, हुते कोई लक्ष्य न हूंदो आहे न। तव्हां हलंदा त आहिनि, लेकिन लक्ष्य बुद्धि में हुजे त हुनखे अचीव करण जे लाइ पोइ भॻवान खे बि घड़ी घड़ी यादि कंदा आहिनि त योग न रखंदा आहिनि न। बाक़ी पाप घटि थींदा आहिनि। सभिनि खां वॾो पाप आहे विकारनि जो। धंधो दोरी छॾे ॾींदा आहिनि। अॼुकल्ह त तमो प्रधान अवस्था थींदी आहे न, त विकारनि खे छॾंदा ई न। 70-80 वर्ष जा बि ॿार पैदा कंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि हाणे इहो रावण राज्य खलास थियणो आहे, समय बाक़ी थोरो आहे। इन करे बाप सां योग लॻाईंदा रहो, सुदर्शन चक्र फिराईंदा रहो। वापसि हलण में थोरा ॾींहं आहिनि। सिर ते पापनि जो बोझो ॾाढो आहे। इन करे जेतिरो थी सघे टाइम निकारे करे मूंखे यादि करो। धंधो दोरी आदि कर्म त करिणो ई आहे। शुजी तव्हां कर्म योगी आहियो, 8 घंटा हिन में लॻाइणो ई आहे। उहो बि थींदो पिछाड़ी में। ईअं न सम्झो कि सिर्फ़ु ॿुढनि खे ई यादि करिणो आहे, न। सभिनि जो मौत हाणे नज़दीक में आहे। सभिनि आत्मायूं हाणे ॿुढियूं थी वियूं आहिनि। हाणे आत्माउनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। इहा शिक्षा सभिनि जे लाइ आहे। नंढे ॿारनि खे बि सम्झाइणो आहे, असां आत्मा आहियूं, परम धाम खां आया आहियूं। बिल्कुलु सहज ॻाल्हि आहे। गृहस्थ व्यवहार, गृहस्थ खे बि पालणो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए शिक्षा वठणी आहे। पोइ सर्विसेबल ठहिण सां बंधन आपे ई छुटिजी वेंदा आहिनि। घर वारा आपे ई चईंदा तव्हां बस सर्विस करो। हाणे असां ॿारनि खे संभाले वठंदासीं, कोई माई खे रखी छॾंदासीं त हुन में उन्हनि जो फ़ाइदो थी वेंदो। लेकिन कॾहिं जॾहिं सर्विसेबल ठहींदा तॾहिं। सम्झो घर में 5-6 ॿार आहिनि। स्त्री चाहींदी आहे मां ईश्वर सर्विस करां। सुठी सर्विसेबल आहे त ॿारनि जे लाइ माई रखी सघंदा आहियूं। छो जी हुन में पंहिंजो ई कल्याण ऐं ॿियनि जो बि कल्याण थींदो। ॿिन्हिनि जी सर्विस में लॻी वेंदासीं। ॿई बि सर्विस में लॻी सघंदा आहिनि, स्त्री पुरुष। सर्विस जा तरीक़ा त ॾाढा आहिनि। सुबुह शाम सर्विस थी सघंदी आहे। ॾींहं में माताउनि जो क्लास हुजणो ज़रूरी आहे। बीके खे सेवा जे समय सुम्हणो न आहे। कोई ॿार टाइम रखंदियूं आहिनि, युक्ति सां सम्झदियूं आहिनि ॾींहं में कोई न अचे। वापारी लोग अथवा नौकरी करण वारा माण्हू ॾींहं में सुम्हंदा न आहिनि। हिते त जेतिरो बाबा जे यज्ञ जी सेवा कंदा ओतिरी कमाई ई कमाई आहे। ॾाढो फ़ाइदो आहे। सॼो ॾींहुं कम में बिज़ी रहणो खपे। प्रदर्शनी में ॾाढो बिज़ी रहंदा आहिनि। चवंदा आहिनि बाबा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे गलो ई घुटिजी वेंदो आहे। अचानक अची करे सर्विस पवंदी आहे न। हमेशह एतिरी सर्विस करण वारा हूंदा त गलो ख़राबु न थींदो। जेके आदत पइजी वेंदी आहे त पोइ थकावट न थींदी आहे न। पोइ हिकु जीअं बि सभी न हूंदा आहिनि। कोई त ॾाढो ऑनेस्ट हूंदा आहिनि। जंहिंजी जेतिरी सर्विस मिले त ख़ुशी थींदी आहे। छो जी एवजो बि मिलंदो आहे न। त जो सुठी रीति सर्विस में लॻिया रहंदा आहिनि न,
तो उन्हनि खे एज जो बि त उहो सोचंदा आहिनि हा भई असां सुठी सर्विस करो त असांखे रिटर्न बि मिलंदो। तव्हांखे ॾाढो मिठो ठहिणो आहे, अवगुण कढणा खपनि। श्री कृष्ण जी महिमा ॻायल आहे न, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। हिते त सभिनि में आसुरी गुण आहिनि, कोई बि खामी न हुजे, ईअं मिठो ठहिणो आहे। सो तॾहिं ठहींदासीं जॾहिं सर्विस कंदासीं। किथे बि वञी करे सर्विस करणी खपे, रावण जी जंजीरनि सां छुड़ाइणो खपे। पहिरियों त पंहिंजी जीवन ठाहिणी आहे। असां वेही वञूं त घाटो असांखे मिलंदो न, इन करे हिन ज्ञान में विहणो न खपे। पहिरियों त इहे रूहानी सर्विस आहे, कंहिंजो भलो करो, कंहिंखे निरोगी धनवान आयुष्मान ठाहे। सॼो ॾींहुं ख़्याल हलणा खपनि, उहे ॿार ई दिलि ते चढ़ंदा आहिनि ऐं दिलि तख़्त नशीन बि थी वेंदा आहिनि। पहिरियों बाप जो परिचय ॾियणो खपे। बाप स्वर्ग जो रचयिता आहे न, उनखे ॼाणंदा आहियो न। परम पिता परमात्मा सां तव्हांजो छा संबंध आहे? पहचान ॾियणी आहे त बाप सां लव जुटे। बाप चईंदो मां कल्प जे संगम युग ते अची करे नर्क खे स्वर्ग ठाहींदो आहे। कृष्ण त इहे चई न सघे, उहो त सतयुग जो प्रिंस आहे, रूप बदिली करे अची न सघे। झाड़ त वो तो सतयुग में उनखे अहिड़ो रूप मिलंदो न, चईंदा आहिनि न रूप बदिली करे अचे भॻवान खे। त भॻवान ई निराकार खां साकार में ईंदो आहे। कृष्ण त पंहिंजो हिन साकारी दुनिया में साकार शरीर वठंदो ई आहे न, पोइ हुनजा रूप बदिलजंदो वेंदो। कलयुग अंत में पोइ हुनजो साधारण रूप थी वेंदो अथसि। रूप त हूंदो अथसि न, इहे रूप बदिली करे अची निराकार जे लाइ चईंदा आहिनि। झाड़ ते सम्झाइणो आहे। मथे पतित दुनिया में ब्रह्मा बीठो आहे, उहो आहे पतित। हेठि उहो ई आत्मा तपस्या थी करे। ब्रह्मा जी वंशावली बि आहे न, परम पिता परमात्मा ई अची करे पतितनि खे पावन ठाहींदो आहे। पतित सो पोइ पावन ठहींदा आहिनि। कृष्ण खे बि श्याम सुंदर चईंदा आहिनि। श्याम अर्थात कृष्ण जी आत्मा जो कलयुग अंत में विकारी कारी थी वेंदी आहे, उहो ई परमात्मा खे यादि करे पोइ सुंदर बि ठहींदी आहे, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो इहे पतित आहे, असुल नाम ब्रह्मा न आहे। जीअं तव्हां सभिनि जा नाम बदिली थींदा आहिनि न, उहे ई इन्हनि जो बि नाम पहिरियों दादा लेखराज हुयो, हाणे बाबा जी प्रविष्टा खां पोइ ब्रह्मा रखी। ब्रह्मा खे बि बाबा बि इन्हनि खे एडॉप्ट कई, न त शिव बाबा ब्रह्मा खे किथां वठी अचे। श्री त आहे न, ज़रूरु एडॉप्ट कबी आहे न। बाप चईंदो मां हिननि में प्रवेश कंदो आहे। प्रजापिता मथे त थी न सघे, हिते ई खपे न। पहिरियों त इहो निश्चय खपे कि मां साधारण तन में ईंदो आहे। गौशाला नाम हुजण जे कारण बैल ऐं गायूं बि ॾेखारियूं अथनि। हाणे गऊ खे ज्ञान, गऊ त ज्ञान न ॾींदी न, या गायुनि खे त ज्ञान न ॾींदो बाबा, छा गायुनि खे चराईंदो? त बाबा चईंदा आहिनि इहे सभु ईअं ई लिखल आहे। त बाबा चईंदा आहिनि इहे स्पष्ट बि न लिखल आहे कि गऊ खे ज्ञान ॾिनई या गऊ खे चराई, इहे बि न लिखल आहे न। श्री कृष्ण जे लाइ लिखंदा आहिनि न बसि गायूं ॾेखारियूं, लेकिन गायुनि खे छा कयूं? संभालियईं, ज्ञान ॿुधायईं, चराईं। चित्र में श्री कृष्ण खे गवालो ठाहे छॾींदा आहिनि। अहिड़ी ॻाल्हियूं ॿिया धर्मनि में न आहे जेतिरी हिन धर्म में आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग में नूंद आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो पुराणी दुनिया जो विनाश, नई दुनिया जी स्थापना थी थिए। बाबा सम्झाईंदा आहिनि हिन सृष्टि चक्र खे ॼाणण सां तव्हां भविष्य प्रिंस प्रिंसेस ठही वेंदव, अमर लोक में ऊंच पद पाईंदव। तव्हां जो कुझु पढ़ंदा आहियो न भविष्य नई दुनिया जे लाइ, तव्हां इहे पुरानो शरीर छॾे रॉयल धनवान घर में जन्म वठंदव। पहिरियों ॿार हूंदो, पोइ वॾो थींदो त फर्स्ट क्लास महल ठाहींदो। तत्वम जीअं ब्रह्मा बाबा ठाहींदा उहा असां बि ठाहींदासीं। शिव बाबा चईंदा आहिनि जी इहे मम्मा बाबा सुठी रीति पढ़ंदा न, तव्हां बि पढ़ो त ऊंच पद पाईंदव। राति जो जागो, विचार सागर मंथन करो त ख़ुशी ईंदी। हुन समय ई ख़ुशी जो पारो चढ़ंदो आहे। ॾींहं में धंधे आदि जो बंधन आहे, राति जो त कोई बंधन न आहे। राति जो बाबा जी यादि में सुम्हो त सुबुह जो बाबा अची करे खटिया बि हिलाईंदो।
ये भी ॾाढा अनुभव लिखदा आहिनि। हिम्मत बच्चे मदद बाप त आहे ही, पंहिंजे मथां ॾाढो अटेंशन रखणो। सन्यासियुनि जो धर्म अलॻि आहे। जंहिं धर्म जो जेतिरो सीजड़ो हूंदो ओतिरो ई सम्झो। जो ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी वेंदा न उहे पोइ पंहिंजे धर्म में ईंदा आहिनि। सम्झो सन्यासी धर्म जो 1 या 2 करोड़ एक्टर्स आहिनि, ओतिरा ई पोइ हूंदा। ये ड्रामो ॾाढो एक्यूरेट ठहियल आहे। कोई कहिड़े धर्म में, कोई कहिड़े धर्म में कन्वर्ट थी वियो आहे, उहे सभु पंहिंजे पंहिंजे धर्मनि में हली ईंदा। ये नॉलेज बुद्धि में विहणी खपे। हाणे असां चईंदा आहियूं असां आत्मा शिव बाबा जी संतान आहे। ये सॼी विश्व मुंहिंजी आहे। असां रचयिता शिव बाबा जा ॿार आहियूं न, असां बि विश्व जा मालिक ठहियासीं। ये बुद्धि में अचणो खपे, तॾहिं अथाह ख़ुशी रहंदी। ॿियनि खे बि ख़ुशी ॾियणी आहे, रास्तो ॿुधाइणो आहे, रहमदिल ठहिणो आहे न। जंहिं गांव में रहंदा आहियूं उते बि सर्विस करणी खपे, सभिनि खे निमंत्रण ॾियणो खपे, बाप जी पहचान ॾियणी आहे। अगरि ज़्यादा सम्झणु चाहींदा आहियो त चओ इहे सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, इहे बि तव्हांखे सम्झायूं था। सर्विस त ॾाढी सहज आहे न, परंतु सुठा सुठा ॿारनि ते बि कॾहिं कॾहिं बाबा चईंदा ग्रहचारी वेही रहंदा। सम्झाइण जो शौक़ु न हूंदो आहे, न त बाबा खे लिखणो खपे बाबा असां सर्विस कई, हुनजी रिज़ल्ट ईअं निकिती, ईअं सम्झाइबो आहे त बाबा बि ख़ुशि थिए। सम्झ त इन्हनि जी बाबा बि सम्झे की हिननि खे सर्विस जो शौक़ु आहे। कॾहिं मंदरनि में, कॾहिं शमशान में, कॾहिं चर्चनि में घुसबो खपे, घुसी करे सर्विस करणी खपे। पुछणो खपे गॉड फादर सां तव्हांजो छा संबंध आहे। हाणे फादर त आहे त मुख सां चइणो खपे न की असां हुनजा ॿार आहियूं। हेवनली गॉड फादर चईंदा आहिनि त ज़रूरु हेवन रचंदो। केतिरो सहज आहे न। अॻियां हली करे ॾाढियूं आफ़तूं अचणियूं आहिनि, मनुष्य खे वैराग्य ईंदो। शमशान में मनुष्य खे वैराग्य ईंदो आहे। बसि दुनिया जी हालत थी वेंदी कि सभिनि खे हिकदमि वैराग्य अची वेंदो। इन सां त पोइ सोचदा हाणे दुनिया जी त इहा हालत थी वई आहे त छो न असां भॻवान खे पाए करे रास्तो पकड़ो, भॻवान खे पाइण जो रास्तो पकड़ो। पोइ गुरू आदि वटि वञी करे पुछंदा आहिनि कि हिन बंधननि खां छूटण जो रास्तो ॿुधायो। त बाबा चईंदा आहिनि जेको शमशानी वैराग्य ईंदा पोइ हुन अनुसार माण्हू वेंदा आहिनि। लेकिन हाणे त सभिनि जी पूरी दुनिया जी इहा हालत थी वेंदी। त बाबा चई पोइ सभु सोचदा कीअं ईअं करो। पोइ ईंदा बाबा वटि। तव्हां पंहिंजे ॿारनि जी आदि जी पालना बि कंदा आहियो ऐं सर्विस बि कंदा आहियो। मम्मा बाबा खे ॾिसो केतिरा ॿार आहिनि। तव्हां उहा हद जी गृहस्थ व्यवहार इहे बाबा त बेहद जो मालिक आहे। बेहद जा भाउ भेणनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे सभिनि जो अंतिम जन्म आहे। बाप हीरे जहिड़ो ठाहिण आयो आहे। पोइ असां कौड़ी जे पिछाड़ी छो पऊं। बाबा चईंदा आहिनि सुबुह शाम हीरे जहिड़ो ठहिण जी सर्विस करो, ॾींहं में कौड़ियुनि जो धंधो करो। जो सर्विस ते हिरजी वेंदो न हुनखे घड़ी घड़ी बाबा बुद्धि में यादि ईंदो रहंदो। प्रैक्टिस थी वेंदी न। जंहिं वटि कमु कंदा हुनखे बि लक्ष्य ॾींदा रहंदा, परंतु निकिरंदा त कोटनि में कोई। अॼु न त कल्ह यादि कंदा त की मूंखे फलाणे दोस्त ईअं चयो हुई, असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई हुई। अगरि पद पाइणो आहे त हिमत खपे। भारत जो सहज योग ऐं ज्ञान त मशहूरु आहे न, परंतु छा हुयो कीअं हुयो उहो न ॼाणदा आहिनि। इहे त्योहार आदि सभु संगम युग जा आहिनि। सतयुग में त आहे ई राजाई। हिस्ट्री सॼी संगम जी आहे न। सतयुगी देवताउनि खे राजाई किथां मिली इहे बि हाणे तव्हांखे मालूम पियो अथव। तव्हां ॼाणदा आहियो असां ई राजाई वरिती हुई, असां ई गवाई। जो जेतिरी सर्विस कंदा हाणे त प्रदर्शनी जी सर्विस वधंदी वेंदी। प्रोजेक्टर बि गांव गांव में वेंदा न। ये सर्विस ॾाढी विस्तार के पाईंदी। ॿार बि वृत्ति के पाईंदा रहंदा न। पोइ हिन भक्ति मार्ग जी वैल्यू न रहंदी। ये बि ड्रामा आहे। ये बि भक्ति जो बि ड्रामो हुयो। ईअं न की इहो छो थियो, ईअं न चईंदसि। ईअं न करूं त ईअं थिए हा, ईअं बि न सोचणो खपे। इहे बि न करे सघूं हा। पास्ट जो थी वियो न, मतिलबु पास्ट जे बारे में असांखे सोचणो न आहे की ईअं न करूं हा त ईअं थिए हा। पास्ट जो थियो उहो ठीकु आहे, अॻियां जे लाइ ख़बरदार रहो। माया कोई विक्रम न कराए, मनसा तूफ़ान त ईंदा,
परंतु कर्मेंद्रियनि सां कोई विक्रम न करणो आहे। फालतू संकल्प त ॾाढा ईंदा न, पोइ बि पुरुषार्थ करे शिव बाबा खे यादि करणो आहे। हार्ट फेल न थियणो आहे। कई ॿार लिखता आहिनि बाबा 15-20 वर्ष सां बीमारी जे कारण 15-20 वर्षनि सां बीमारी जे कारण पवित्र रहियासीं, पोइ बि मनसा ॾाढी ख़राब रहंदी आहे। बाबा लिखता आहिनि तूफ़ान त ॾाढा ईंदा, माया हैरान कंदी, पर विकार में न वञिजो। ये तव्हांजा ही विक्रमनि जो हिसाब किताब आहे। योग बल सां ख़त्म कंदा रहो, ॾिजो न। माया ॾाढी बलवान आहे, कोई खे बि छॾंदी न आहे। सर्विस था आहे, जेतिरो भी कोई करे। अच्छा, ओम शांति वरदान आहे। दिल जी तपस्या द्वारा संतुष्टता जो सर्टिफिकेट प्राप्त करण वारा सर्व जी दुआनि जे अधिकारी ठहो। तपस्या जो चार्ट में पंहिंजे खे सर्टिफिकेट ॾियण वारा त ॾाढा आहिनि, लेकिन सर्व जी संतुष्टता जो सर्टिफिकेट तॾहिं प्राप्त थींदो जॾहिं दिल जी तपस्या हुजे, सर्व जे प्रति दिल जो प्यार हुजे, निमित भाव शुभ भाव हुजे। अहिड़ा ॿार सर्व जी दुआनि जे अधिकारी थी वेंदा आहिनि। कम से कम 95% आत्माएं तव्हांखे संतुष्टता जो सर्टिफिकेट ॾियनि। सभिनि जे मुख सां निकिरी कि हा ये नंबर 1 आहे। ईअं सभिनि जे दिल सां दुआनि जो सर्टिफिकेट प्राप्त करण वारा ई बाप समान ठहींदा आहिनि। स्लोगन आहे, समय खे अमूल्य समझी करे सफल करो त समय ते धोखो न खाईंदासीं। अच्छा, ओम शांति।